गाजी बदीन के मुख्तलिफ सरकारी स्कूलों में बीठल बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर थियण जो ख़दशो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश है अली मोहम्मद शाहनी जी रिपोर्ट। बदीन शहर में जेके सरकारी स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि, उन कॉलेजनि में अञा ताईं जेको आहे बरसाती पानी निकाल न थियण जे करे उहे स्कूल पानी सां भरियल आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को नोटिस न वठण जे करे जेको पानी हिन में गोॾे जहिड़ो बीठल आहे। इन हवाले सां मुंहिंजो कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो तव्हांखे ही मंज़र ॾेखारींदो थो हले त ही हिन वक़्तु असीं बरसाति जे पानी में हिकिड़ी हाई स्कूल गवर्नमेंट जेका आहे उन में मौजूदु आहियूं, जिते 3000 खां वधीक शागिर्द आहिनि, उहे तालीम हासिल कनि था। चंद ॾींहंनि अंदरि जेका आहे यानी स्कूल खुलण वारा आहिनि। स्कूल खुलण खां पोइ जेके आहिनि हिते जेके ॿारड़ा ईंदा, शागिर्द ईंदा त उन्हनि जी तइलीम तमामु घणो मुतासिर थींदी। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेके उस्ताद आहिनि, शागिर्द आहिनि या जेके शहरी आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हाईंदा। गोॾे जहिड़ो पानी बीहण बावजूदि बि अञा ताईं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां या म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां जेको आहे अञा ताईं पानी निकाल न थी सघियो आहे, निकाल न पियो कयो वञे त वधीक संदन छा चवणु आहे? हाल इहो ई मसलो हूंदो आहे, बारिश जॾहिं पवंदी आहे त पानी हिते गोॾे खां मथे बीह रहंदो आहे। जॾहिं त हिन वक़्तु बि असांजो जेको आहे सूमर खां स्कूल जेको आहे न उहो खुलण वारा आहिनि। गोॾे जहिड़ो पाणी आहे, सुभाणे जेके ॿार ईंदा त उहे बूट आहे, पैंट शर्ट आहे, हिन अंदरां त अची कोन था सघनि। ऐं असां बार बार जेको आहे न एडमिनिस्ट्रेशन सां राब्तो कयो आहे त हीउ पाणी अञा ताईं जेको नथो कढियो वञे, ऐं पाणी जेकॾहिं न बि कढियो वियो त असांजे जेको गुल फुल आहिनि इहे बि सड़ी वेंदा ऐं बिल्डिंग खे बि नुक़सानु रसंदो ऐं असांजे जेको तइलीम वारो निज़ाम जेको आहे उहो बि तबाह थी वेंदो। पर अफ़सोस इहो आहे जो असांजे स्कूलनि में पाणी बीठो आहे, स्कूलनि में ॿारनि जे अचण वञण जी जॻह कोन्हे, तइलीम अॻे ई तबाह आहे। पर हाणे हिननि जी नाहली इहा आहे जो पानी त कोन था कढनि, ॻाल्हियूं कनि था जेके मथां करोड़े रुपया अचनि था। ज़िले इंतिज़ामिया पंहिंजा पेट भरण में, पंहिंजे ख़र्चनि में शाही ख़र्चा करण में पूरी आहे ऐं असांजी पब्लिक खे को बि रिलीफ कोन्हे। असां हूअं बि जो गुज़श्ता इन खां पहिरीं जेके मॉनसून बारिशूं थियूं आहिनि उन में असां पंहिंजी मदद पाण तहत पाणी खे ड्रेन कयो आहे। तालीमी इदारा हाणे खुलण वारा आहिनि त अगरि ॿी हिकिड़ी एक्स्ट्रा मशीन हिते असांखे इंस्टॉल करे ॾिनी वञे त उमेद आहे त इंशाल्लाह जेको शेड्यूल आहे उहो डिस्टर्ब न थींदो। स्पेशल एजुकेशन आहे, ख़ासि करे जेके चिल्ड्रन नंढड़ा ॿार आहिनि, माज़ूर ॿार आहिनि, गूंगा ॿोड़ा, उन्हनि जो स्कूल आहे। स्कूल 2 टे ॾींहंनि में खुलंदा पर हीउ पाणी पियो आहे तमामु हालत अंदरि स्कूल में पाणी पियो आहे। अंदरि तव्हां हाज़िर ॾिसो ली तक़रीबन कमरा बि पाणी सां भरिया पिया आहिनि। नाज़रीन, बदीन जे शहरनि समेत उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण बरसाति जो पानी बीहण जे करे हिकु तरफ़ त जेको आहे बिल्डिंग आहे, जेके उन बिल्डिंगूं जेके आहिनि उन्हनि खे जेको वॾो नुक़सान जो ख़तरो बि आहे। गॾोगॾु जेका चंद ॾींहंनि अंदरि जेके स्कूल खुलण वारा आहिनि ऐं जेके तइलीम जेका आहे तमामु घणी मुतासिर थींदी। इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तइलीम जे अख़्तियारियुनि खे फौरी नोटिस वठी बदीन में जेके जिन बि स्कूलनि में हिन वक़्तु ताईं बरसाती पानी बीठल आहे उहो फौरी तौर निकाल करे ॾिनो वञे, जेके शागिर्द आहिनि उहे तइलीम चङी तरह हासिल करे सघनि, जी तइलीम मुतासिर न थी सके। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।